नाज़रीन, सॼे मुल्क जियां फरीदाबाद में महांगाई चोट चढ़ी वई आहे। अवाम ॿिनि वेलनि जी मानी गभे जे लाइ बि परेशान आहे। रिपोर्ट करे रहियो आहे माशूक चांडियो। नाज़रीन, असां फरीदाबाद शहर में बीठा आहियूं, जिथे सॼे मुल्क जे अंदरि पर पाकिस्तान जे अंदरि तमामु घणी महांगाई आहे। माण्हू खाइण जी शइ वठी नथो सघे, पाइण जो लटो नथो वठी सघे ऐं हू सख़्तु तकलीफ़ में आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हुकूमत ईंदे ई उन वॾी चोट ते महांगाई करे छॾी आहे। तेल महांगो, मच्छी महांगी, सब्ज़ी महांगी, फ्रूट महांगो। अचो तो शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू कीअं माना पाण पंहिंजो चुल्हो ॿारनि था। हाणे एतिरो महांगाई थी वञे, असां ग़रीब माण्हू छा करियूं? तव्हां कंहिंखे अपील कंदव? अपील असां रफ़ कंदासीं का थोरो रक़म करे। साईं, असांखे ख़रीदारी माण्हू कोन था कनि। हींअर हाणे रोज़ी जो टाइम आहे, तव्हां ॾिसो पाण त 4 थी विया आहिनि। हींअर सभु माण्हू वापसि हलिया विया अथव। हेॾी थोरो ॾिसो त सभु सौदो असांखे पियो आहे। सुबुह जो वञी था रोज़ाना नवां अघु मुक़ररु मेड़ में रोज़ानो महांगो सौदो। अॼु रुपयो सस्तो आहे, सुबुह जो 4 रुपया महांगा आहिनि। मथां ई महांगा थो मिले त असां छा था करे सघूं? पर मथां सस्ती थींदी असां सस्ती कंदासीं न। मथां ई महांगो थो मिले त असां छा था करे सघूं? महांगाई लगी पई आहे तमामु घणी। हिते माण्हू खाइण पीअण लाइ परेशान लॻा पिया आहिनि। कपिड़ा कोन था ॾियनि सफ़ा। महांगाई थी वई आहे। इमरान ख़ान ज़ुल्म करे छॾियो आहे सफ़ा। हिते सफ़ा वांदा वेठा आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो पाण महांगाई केॾी करे छॾी अथई। उन खां अलावा धंधो रोज़ सफ़ा ठिप लॻा। असां पाण कारीगर परेशान लॻा पिया आहियूं। पहिरियां वठंदासीं 200 रुपया या 150 रुपया, हींअर उहा 300-400 रुपया थी वई आहे। हर शइ साईं महांगी थी वई आहे न। जहिड़ी पुछंदो तव्हां उहा शइ महांगी आहे। फ्रूट ॾिसो, सब्ज़ी ॾिसो, अटो ॾिसो, गिहु ॾिसो, तेल ॾिसो, पर हर शइ जेका आहे न हिकु खां ॿीण खां टीण आहे। कयूं 300 रुपया ऐं शइ वठूं 600 रुपया, कहिड़ी बि शइ हुजे। जेके अपील कंदव त घटि असांजो अज़ीज़ चूंडे जेके कंदासीं, असांजो वज़ीर आज़म आहे सिंध, उनखे अर्ज़ु कंदासीं महिरबानी करे जेको आहे सो कुझु माना सस्ताई कनि। असां ईअं चवंदासीं गरीब माण्हू काॾे वञूं, हुकूमत हथ हल्को असां नथी रखे। हुकूमत खे गुज़ारिश कयूं त हीअ महांगाई खे कंट्रोल कनि ऐं आवाम खे रिलीफ ॾियनि। महांगाई वधी आहे। वज़ीर आज़म सफ़ा लाह पटे छॾिया आहिनि। नओं पाकिस्तान आहे। गैस 130 वारो 200 रुपया किलो थो हले। दाल 130 वारी 240 रुपया। ग़रीब माण्हू वञे काॾे बाबा? 200 रुपया रोज़ी कमाइण वारो छा हिकु वेलो मानी खाए? वरी ऐं महांगा त लॻी पिया। हिन पाकिस्तान जे अचण में माना तब्दीली त कोन आणे सघियो, पर इहा तब्दीली आंदी महांगाई करे छॾी। माण्हू 2 वेलनि जो माना गुज़रान नथो करे सघे। जेको पटाटो 10 रुपया किलो मिलंदो हो उहो 50 रुपये में मिले थी। जेका शइ माना 100 में मिलंदी उहा 300 रुपया शइ थी वई आहे। वॾी आहे सम्झे न। असां वधीक अपील खे महिरबानी करे असां माना सस्ताई करे रियात करे माण्हू खे पैकेज ग़रीबनि खे। ख़ुदा जे वास्ते महांगी थी वई आहे, इनखे घटि कयो। असां ग़रीब तमामु परेशान आहियूं इन कम जे लाइ। ख़ुदा जे वास्ते ऐं असां ग़रीबनि ते रहम कयो। नाज़रीन, तव्हां फरीदाबाद जे शहर ऐं दुकानदार वापारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त तमामु वॾी महांगाई आहे। असांजो जीअण जंजाल थी वियो आहे ऐं असीं हितां जे माण्हुनि अपील कई आहे वज़ीर आज़म सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां त फौरी तौर ते मथे नोटिस वठी ऐं जेको आहे सो ॻाल्हाइनि ऐं उन्हनि खे चवनि त बाबा तेल ऐं ॿियूं खाद खुराक जूं शयूं जेको आहे सो रिआयती सां ॾियनि। ऐं महांगाई जो दौरु आहे। महांगाई असां जेको पेट नथा पाले सघूं। कैमरामैन फहद बरोई सां गॾु माशूक चांडियो, धरती TV न्यूज़ फरीदाबाद।